ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि जुंगशाह जे सियासी ऐं समाजी अॻवाननि पारां DO एजुकेशन निज़ामुद्दीन खडाई जे ख़िलाफ़ प्रोपोगंडा थियण जे ख़िलाफ़ प्रेस क्लब जुंगशाही अॻियां सख़्त एहतजाज कियो वियो। सियासी समाजी अॻवाननि पीर गुलाम हुसैन शाह, कामरेड शफीक जो कि राना इक़बाल, मलिक नवाज़ जो कि जुंगशाही प्रेस क्लब अॻियां शहरनि समाजी अॻवाननि सख़्त एहतजाज कंदे चयो त निज़ामुद्दीन खडाई मक़ामी माण्हू आहे, सुठो मेहनती ईमानदार ऑफिसर आहे। हिन पूरे ज़िले में बंद पियल समय स्कूल खोल रहिया आहिनि। हज़ारे मौसूम ॿार तालीम हासिल करे रहिया आहिनि। काफ़ी स्कूल में गैर हाज़िर घोसड़ू मास्तर जूं पघारूं बंदि कराए बाला ऑफिसरनि खे रिपोर्ट ॾिनियूं। काफ़ी स्कूल जी बिल्डिंग ज़बून हालत हुअण करे हद जे चूंडियल नुमाइंदा रिपोर्ट कराए छॾियो आहे। कुछ ॾींहं खां साईं निज़ामुद्दीन खडाई जे ख़िलाफ़ वावेला थी रही आहे। असीं इतला था करियूं साईं जे ख़िलाफ़ वावेला बंदि कई वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। हुन अलफ़ जेका तालीम तंज़ीम आहे मूंखे हुन सां आहे। हू चए थो त मूंखे बि छा कंदा, मुंहिंजी ई ॿार पढ़ाईंदुसि। और पोइ असां शिकायत खणी असां DO खे चयोसीं। अॼु जेको असां नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ते एहतजाज जुंगशाही जी आवाम करे रही आहे, हिन एहतजाज जो जेको मक़सदु आहे त असांजो जो एजुकेशन साईं निज़ाम खुदाई जे ख़िलाफ़ु जेका प्रोपोगंडा थिए पई, साईं निज़ाम जो ॾोह इहो आहे त हिन केटी बंदर, वर, खारो छाण, झिरक ऐं जंगशाही, गुजो, गुलमंडा उनजा बंदि पयल सालनि खां स्कूल हुन खोलिया आहिनि। उन स्कूलनि में बिल्डिंगूं ॾिनो आहे, टेंट ॾिनो आहे, किताब ॾिनो आहे। सालनि खां एजुकेशन जेका ठटे जी तबाह कई वई ऐं उनखे साईं निज़ाम जी बहितर करण जी कोशिशि कई आहे त हिन जे ख़िलाफ़ु जेको मीडिया ट्रायल हले पियो ऐं हिन जे ज़ाती जेको अटैक थिए पियो, हिन जे ख़िलाफ़ु हीअ एहतजाज आहे। यादि रहे त ठट्टो ज़िलो सिंध जो बाबुले इस्लाम आहे ऐं तालीम जो गहिवारो हो ऐं दरवाज़ो हो। उनखे ईअं तबाह कयो वियो कि ठटे जी तालीम असांखे सिर्फ़ु गुटकनि में ऐं पाननि में नज़र अचे थी ऐं एजुकेशन में का बि अहिड़ी ॻाल्हि नज़र नथी अचे। त दोस्तो, हीअ असांखे नस्ल खे बचाइण जा हीअ टाइम आहे। असां पंहिंजे बच्चनि ऐं मुस्तक़बिल खे बचाइण जे लाइ साईं निज़ाम जे फेवर में असां